بسم اللہ الرحمن الرحیم۔ السلام علیکم ورحمۃ اللہ۔ آج کی اس ویڈیو میں ہم کلاس 8 کی آسان سندھی میں سبق اوڑھیوں یعنی 19واں سبق بکھر جو قلعو یعنی بکھر کا قلعہ اس کے بارے میں پڑھیں گے۔ ہر بار کی طرح اس بار بھی ہم اس سبق کا باقاعدہ آغاز بلند خوانی یعنی ریڈنگ سے کریں گے، تو ریڈنگ کو توجہ سے سماعت کیجیے گا۔ اتر سندھ में सखर ऐं रोहड़ी जे विच ते सिंधु नदी में बखर नाले हिकु बेट आहे। आगाटे वक़्त में हिन बेट ते क़िले अंदरि हिकु वॾो शहर अॾियल हूंदो हो। हिन शहर खे कुदरती बचाउ हो। हिकु त बेट हुअण करे चौधारी पाणी हुअसि ऐं ॿियो वरी शहर जे चौधारी पकियनि सिरनि जो मज़बूत क़िलो हो। इन्ही करे को बि धारियो हाकिम सवलाई सां बखर जे क़िले ते काह करे न सघंदो हो। हीउ शहर सिंध जे केतिरनि ई अॻुवणनि हाकिमनि जी गादीअ जो हंधु रहियो आहे। इन में हुकूमत जा माण्हू वॾा आलिम ऐं वापारी रहंदा हुआ। इन्ही करे हिन शहर खे वॾी अहमियत हासिलु हुई। सिंध ते हर ज़माने में केतिरनि ई तरफ़नि खां काहूं थींदियूं रहियूं आहिनि, जिन मां के काहूं बखर जे क़िले खे फ़तह करण लाइ पिणु थियूं। इन लड़ायुनि जे करे क़िले खे वॾो नुक़सानु पहुचींदो रहियो। लड़ाई में कॾहिं क़िले जो हिकिड़ो पासो किरियो त कॾहिं ॿियो पासो। ईअं ई क़िलो वियो आहिस्ते आहिस्ते तबाह थींदो। जायूं बि वियूं ढेर थींदियूं। अमन बि कोन रहियो। इन्ही करे शहर मां लॾपलाण शुरू थिए। के माण्हू लॾी वञी रोहड़ी में वेठा त किन वञी सखर वसायो ऐं के वरी सिंध जे ॿियनि शहरनि ॾांहुं लॾे विया। बखर जो कंहिं समय सिंध जो मशहूरु ऐं वसंदड़ शहर हो। इहो फिटल सूरत में अॼु बि मौजूदु आहे। अब इस पूरे सबक का हम उर्दू में तर्जमा भी कर लेते हैं। उत्तर सिंध में सखर ऐं रोहड़ी जे विच ते सिंधु नदी में बखर नाले हिकु बेट आहे। यानी शुमाल सिंध में सखर और रोहड़ी के दरमियान दरियाए सिंध में बखर नामी एक जजीरा है। आगाटे वक्त में हिन बेट ते किले अंदर एक वॾो शहर अॾियल हूंदो हो। यानी पुराने ज़माने में इस जजीरे में किले के अंदर एक बड़ा शहर आबाद था। इन शहर के कुदरती बचाव हो, यानी इस शहर को कुदरती तौर पर हिफाजत हासिल थी। एक त बेट हुअण करे चौधारी पाणी हुअसि ऐं ॿियो वरी शहर जे चौधारी पकियनि सिरनि जो मज़बूत क़िलो हो। यानी एक तो जजीरा होने की वजह से, दूसरा चारों तरफ पानी था और फिर शहर के चारों जानिब पक्की ईंटों का बना हुआ मजबूत किला था। इस वजह से इस शहर को कुदरती तौर पर हिफाजत हासिल थी। इन्ही करे को बि धारियो हाकिम सवलाई सां बखर जे क़िले ते काह करे न सघंदो हो। यानी इसलिए कोई भी गैर हाकिम आसानी से बखर के क़िले पर हमला नहीं कर सकता था। हीउ शहर सिंध जे केतिरनि ई अॻुवणनि हाकिमनि जी गादीअ जो हंधु रहियो आहे। यानी ये शहर सिंध के साबिक़ा कई हुक्मरानों का दारुल खिलाफा रहा है। इनमें हुकूमत जा माण्हू वॾा आलिम ऐं वापारी रहंदा हुआ। यानी इसमें हुकूमत के लोग, बड़े उलमा और ताजिर हजरात रहा करते थे। इन्हीं करे इन शहर के बड़ी अहमियत हासिल हुई। यानी इसलिए इस शहर को बड़ी अहमियत हासिल थी। सिंध ते हर ज़माने में केतिरनि ई तरफ़नि खां काहूं थींदियूं रहियूं आहिनि, जिन मां के काहूं बखर जे क़िले खे फ़तह करण लाइ पिणु थियूं। यानी सिंध पर हर दौर में कई अतराफ़ से हमले होते रहे हैं, जिनमें से कई हमले बखर के क़िले को फ़तह करने के लिए भी हुए। इन लड़ाइयुनि जे करे क़िले खे वॾो नुक़सानु पहुचींदो रहियो। यानी इन लड़ाइयों की वजह से क़िले को बड़ा नुक़सान पहुंचता रहा। लड़ाई में कॾहिं क़िले जो हिकिड़ो पासो किरियो त कॾहिं ॿियो पासो। इन लड़ाई में क़िले का कभी एक हिस्सा गिरा तो कभी दूसरा हिस्सा। ईअं क़िलो वियो आहिस्ते आहिस्ते तबाह थींदो। यानी इस तरह ये किला आहिस्ता आहिस्ता तबाह होता चला गया। जायूं बि वियूं ढेर थींदियूं, यानी मकानात भी ढेर होते चले गए। अमन बि कोन रहियो, यानी अमन भी नहीं रहा। इन्हीं करे शहर मां लॾपलाण शुरू थी। के माण्हू लॾी वञे रोहड़ी में वेठा त किन वञी सखर वसायो ऐं के वरी सिंध जे ॿियनि शहरनि ॾांहुं लॾे विया। यानी इसलिए शहर से लोगों की नकल मकानी होना शुरू हो गई। कई लोग रोहड़ी में जाकर आबाद हुए और कई सखर में जा बसे और कई सिंध के दूसरे शहरों की तरफ मुंतकिल हो गए। बखर जो कंहिं समय सिंध जो मशहूर ऐं वसंदड़ शहर हो। यानी बखर किसी ज़माने में सिंध का
مشہور اور بسا ہوا شہر تھا۔ یہ پھٹل صورت میں عجب موجود ہے، یعنی یہ اجڑی ہوئی صورت میں، اجڑی ہوئی حالت میں آج بھی موجود ہے۔ اس سبق کا خلاصہ یہی ہے کہ اس سبق میں یہ بتایا گیا کہ دریائے سندھ میں بکر نامی ایک جزیرہ ہے۔ پرانے زمانے میں اس جزیرے پر قلعے کے اندر بڑا شہر تعمیر ہوتا تھا۔ یہ شہر سندھ کے بہت سے سابقہ حکمرانوں حاکموں کا دارالخلافہ بھی رہا ہے۔ اس قلعے میں حکومت کے لوگ، بڑے علماء اور تاجر حضرات وغیرہ بھی رہا کرتے تھے، اس لیے اس شہر کو بڑی اہمیت اس وجہ سے حاصل ہے۔ آگے اس سبق میں مزید یہ بتایا گیا کہ بکر کے قلعے کو فتح کرنے کے لیے بہت سے حاکموں نے حملے کیے اور اس قلعے کو کافی نقصان پہنچایا گیا۔ اسی طرح یہ قلعہ تباہ ہو گیا، اس لیے اس شہر سے لوگوں نے نقل مکانی کرنا شروع کر دی۔ بعض لوگ منتقل ہو کر روہڑی میں جا بسے اور بعض لوگ سکھر میں جا بسے، اور جبکہ بعض لوگوں نے سندھ کے مختلف شہروں کی جانب نقل مکانی شروع کی۔ آخر میں اس وقت میں یہ بتایا گیا کہ بکر کسی زمانے میں سندھ کا شہر تھا، لیکن اس وقت یہ ایک اجڑی ہوئی حالت میں موجود ہے۔ میں امید کرتا ہوں کہ سبق اونڑیوں 19واں سبق بکر جو قلعوں تمام اسٹوڈنٹس کو آسانی سے سمجھ آ گیا ہوگا۔ اب انشاءاللہ آپ سے نیکسٹ ویڈیو میں ملاقات ہوگی، تب تک کے لیے السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔